मुंहिंजा ही फिल्मी अंदाज़, मुंहिंजा नखरा, मुंहिंजा नाज़ सहणा पवंदई। अच्छा फिल्मी अंदाज़ चरी थी आ मथो ख़राब थी खाइण लाइ रुपयो कोन्हे दिन दिन जा पैसा वठणा आहिनि वरी काॾे तयार थी आ किॾे ई तयारु कोन थी आहियां, ओॾे हीअं हलण लाइ तयारु थी आहियां। उॾे हलण लाइ हेतिरा माण्हू रस ॿियो टू मेकअप करे हले पैसा वठण हले थी पई हले इश्क कमाइण। इश्क कमाइण कोन थी हलां, इहो सॼो तुंहिंजे दिमाग़ जो फितूर आहे। दिमाग़ जो फितूर आहे पोइ तूं मेकअप करे हले कंहिंजी शादी आहे छा? तोखे हुननि जे माल जी ख़बर न आहे तॾहिं तूं त चई हुते जहिड़े तहिड़ी जॻह न आहे। कीअं जहिड़े तहिड़े जी जॻह न आहे? तूं हलजां ॾिसजां हली अखियुनि सां। 4 ॾींहं त थी विया आहिनि तूं पाण चई तूं पैसा मिली वेंदा। पोइ 4 ॾींहंनि खां पैसा मिलनि था छा? ईअं पिया हलूं न, अॼु हलूं था ॾिसजां कीअं था मिलनि। मतिलबु त हुते असां जहिड़े तहिड़े जी ॻाल्हि न आहे। हुते जेके ठाहूं थियूं आहिनि उन्हनि जी ॻाल्हि आहे, हुते हले उन्हनि जी थी जंहिंखे हुस्न परस्तनि। सादे माण्हू जी जॻह न आहे हुते। इहा त पोइ बेगरती आहे सिधी सही। बेगरती कान्हे, तोखे पैसनि जी ज़रूरत आहे त हल त पोइ वठी था अचूं, उन लाइ तयारु थी आहियां। ज़रूरत बि आहे पर बाक़ी ईअं करनि था उहे ईअं ई कनि था। जे तोखे शक आहे त मां न थी वञा। अल्लाह तो घुर्जे बि सही न बि घुर्जे उन बाक़ी जो कर्ज़ खयां न मां चयोमांसि पंहिंजी जॻह पैसा ईंदा मां पैसा ॾींदुमि हो त हाणे अची दर ते अची बीह रहंदो। हूअं त मां पैसनि खे भाउ ॾियूं आहे अहिड़ी तब्दीली थिए थी पई। तूं अॼु गॾु हल मां पाण ई हलां थो ॿुधी मां ॾिसां थो त कहिड़ी उहा ठरक पाई करनि था। तूं मुंहुं धो। मुंहुं कीअं धोआं? बग़ैर मेकअप सां कीअं हलंदी? कोन मिलंदई बग़ैर मेकअप खां पैसा तोखे। बग़ैर मेकअप खां पैसा न अचे। हल भला हल पैसा ॾियणा न आहे त मजबूरी आहे त बेगर तई बि हाणे छा आहे। बस मां खणा थी पाण। न मूंखे खणा आहे न पैसा त ज़रूरत मूंखे आहे न तोखे खणा हिननि खे खणा उथी टाइम सां हाणे हलंदी कर। हा हल।